अस्सलामुअलैकुम गति टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। सुप्रीम कोर्ट सिंध में मकानी इदारनि जे इख्तियारनि बाबति फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत मकानी इख्तियारनि बाबति मुतहिदा जी दरख़्वास्त उकलाए छॾी। लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 जी शिक 74 ऐं 75 कालादम करार जारी कयल फ़ैसिले में चयो वियो आहे त आर्टिकल 140 तहत लोकल गवर्नमेंट क़ाइमु थिए थी। मास्टर प्लान ठाहिण ऐं उन्हनि ते अमल कराइण मकानी हुकूमत जा इख्तियार आहिनि। मकानी हुकूमत तहत ईंदड़ मनसूबा सिंध सरकार शुरू नथी करे सघे। सिंध हुकूमत बाख्तियार बल्दियाती इदारा क़ाइमु करण जी पाबंद आहे। आइन तहत मकानी हुकूमत जा माली इंतज़ामी ऐं सियासी इख्तियार यकीनी बणाया वञनि। इसको समझाने का कोई तरीका है? अभी जा रहे हैं चाइना, देखिए क्या करके आते हैं। मैंने सुना, मतलब मुझे उसमें भी बड़ा एतराज़ है। उनके बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट के उन्होंने एक नए लगाए, उनकी बैकग्राउंड के बारे में मैं नहीं कुछ कहना चाहता, तो आप पता कर लीजिएगा। बोर्ड इन्वेस्टमेंट के नाम भी मुझे नहीं आता, लेकिन जो मुझे कल पता चला कि जी एक्चुअल पे ये क्या बैकग्राउंड है, जो भी है, मैं अच्छे लगाए होंगे। उनकी एक मैंने सुनी थी टॉक कि जी प्राइम मिनिस्टर साहब चाइना जा रहे हैं, इंडस्ट्रियल जोन्स पे बात करेंगे, इकोनॉमिक जोन्स पे। सारे पंजाब और केपी के सिंध इनके नक्शे में नहीं है। जी मैं इतराज़ करता हूँ कि बाद में मेरे ऊपर इल्ज़ाम डालते हैं। मैं जायज़ सिंध के लोगों के लिए कहता हूँ, इन्होंने क्या जा रहे प्राइम मिनिस्टर चाइना, बड़ी अच्छी बात है। क्या सिंध हुकूमत से पूछा है? सिंध जे वज़ीर से बरादरी शाह चयो आहे त पीटीआई जी नाअहल हुकूमत जो ख़ात्मो हाणे परे नाहे। मुल्क में गैस न पर हुकूमत जो बहरान आहे। गैस बहरान नाअहल सरकार जे वञण सां ई ख़त्म थींदो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर से बरादरी शाह चयो त पीटीआई हुकूमत मुल्क खे IMF वटि गिरवी रखी छॾियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत वक़्त ते गैस इम्पोर्ट न कई। गैस बहरान हुकूमत जे वञण सां ख़त्म थींदो। सैनिक जे तारीख़ में पहिरियों भेरो चेयरमैन वोट जो हक़ इस्तेमालु करणो पइजी वियो। बिल एतिरो अहम हो त कमेटी में छो न वियो। पीटीआई हुकूमत बिल पास कराइण लाइ सेनेट चेयरमैन खे इस्तेमालु कयो। पीटीआई हर इल्ज़ाम अवगणियल हुकूमतुनि ते लॻाए थी। हाणे अवाम इमरान नियाज़ी जूं ॻाल्हियूं नथो ॿुधे। सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस गुलज़ार अहमद अॼु रिटायर्ड थी रहियो आहे। जस्टिस उमर अता बंदियाल 28 चीफ जस्टिस तौरु कसम खणंदो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद 2 वरहनि ताईं सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस रहियो। जस्टिस गुलज़ार अहमद जो चवणु आहे त चीफ जस्टिस तौरु हुन वकीलनि जा मसइला हल करण जी भरपूर कोशिश कई। इमरान नियाज़ी ने सबसे ज़्यादा नंबर हासिल किए हैं। 2 बातों में इमरान नियाज़ी साहब ने सबसे ज़्यादा नंबर हासिल करके टॉप किया है। एक झूठ बोलने में और एक माफिया के साथ गठजोड़ कर पाकिस्तानी अवाम की जेबें लूटने में टॉप किया है। नून लीग अॻवान हमज़ा शहबाज चयो आहे त इमरान नियाज़ी माफिया सां मिली अवाम खे लुटण में का बि कसर नाहे छॾी। इमरान ख़ान पाकिस्तानी अवाम सां ज़ुल्म कयो आहे। नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ समूरा केस कूड़ा आहिनि। इमरान ख़ान जा कूड़ हिकु हिकु थी वाइका थी रहिया आहिनि। हारी भाण जी खोट सबबु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया। नए पाकिस्तान वारनि मुल्क सां मज़ाक़ कई आहे। पाकिस्तान में कोरोना विखे 32 मरीज हयाती विञाए वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 55,202 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 5,327 नवनि केसनि जी तस्दीक। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 9.65% रिकॉर्ड।
हैदराबाद जे नसीम नगर वारे इलाके में मुबैना पुलिस मुक़ाबिलो हिकु फोन गिरफ़्तार पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबिले दौरान जाब्ता सज्जाद आराइन खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो, जंहिं वटां पिस्टल हथायो आहे।